कंडियारो बार काउंसिल हाल में एडवोकेट हाकिम अली खंड, एडवोकेट सैयद नवीद अली शाह, एडवोकेट फ़कीर अल्ताफ़ हिस्पानी पारां जश्न मौलूद काबाए मौला अली अलैहिस्सलाम वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। प्रोग्राम में ख़ुसूसी ख़िताब अलामा सैयद इख़्तियार हुसैन शाह नक़वी करणु फ़रमायो, जॾहिं त हिन प्रोग्राम में कंडियारो बार जे सीनियर जूनियर वकीलनि, जिन में एडवोकेट मलीर ख़ान मंगरियो, एडवोकेट ख़मीसो ख़ान रिंद, एडवोकेट एहसान अली मल्हा एडवोकेट ऐं ॿियनि अक़ीदतमंद वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। जश्न मौलूद काबाए मौला अली अलैहिस्सलाम जी मनासबत सां सजाद क़सीदा पढ़ी ख़ूब दाद हासिल कयो। उन्हनि चयो त इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ मौलाए काइनात इमाम अली अलैहिस्सलाम ऐं सनन औलाद दीन इस्लाम खे बचायो आहे। आख़िर में ख़ुसूसी दुआ घुरी वई ऐं न्यास तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।